नाज़रीन अव्हांखे अहम ख़बर ॾींदा हलूं त भेरा रोड वेझो ॻोठ चान्हे मनूमल जो रहवासी नेवी जो अहलकार कराची में शहीद थी वियो। SS न्यूज़ जे रिपोर्टर कामरान कीरियो मूजिबि ॻोठाणे बहादुर चौहान जो नौजवान पुटु वक़ार चौहान पाकिस्तान नेवी कराची में गवादर पोर्ट ते ड्यूटी कंदो हो। वक़ार चौहान हिमालया पॉइंट ते दोस्तनि सां गॾु समुंड में विहिजी रहियो हुयो त ओचितो ओन्हे पाणी में ॿुॾी शहीद थी वियो। पाकिस्तान नेवी जे टोबनि लाश कढियो। संदसि मढ़ एम्बुलेंस वसीले संदसि अबाणे ॻोठ चान्हे मनूमल में आंदो वेंदो। ॿिए पासे अहिड़ो इतला मिलण बैदि संदसि घर में कोहराम मतल आहे। नाज़रीन अव्हांखे हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त भेरा रोड वेझो ॻोठ चान्हे मनूमल जो रहवासी नेवी जो अहलकार कराची में शहीद थी वियो। SS न्यूज़ जे रिपोर्टर कामरान कीरियो मूजिबि ॻोठाणे बहादुर चौहान जो नौजवान पुटु वक़ार चौहान पाकिस्तान नेवी कराची में गवादर पोर्ट ते ड्यूटी कंदो हो। वक़ार चौहान हिमालया पॉइंट ते दोस्तनि सां गॾु समुंड में विहिजी रहियो हुयो त ओचितो ओन्हे पाणी में ॿुॾी शहीद थी वियो। पाकिस्तान नेवी जे टोबनि लाश कढियो। संदसि मढ़ एम्बुलेंस वसीले संदसि अबाणे ॻोठ चान्हे मनूमल में आंदो वेंदो। ॿिए पासे अहिड़ो इतला मिलण बैदि संदसि घर में कोहराम मतल आहे। नाज़रीन वधीक ख़बरुनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।